वगण बरसा ॻोठ थेड़ी आशिम में जमायत इस्लामी जी फलाही तंज़ीम अल ख़िदमत फाउंडेशन पारां गरीब मिसकीन ॻोठाणनि मर्दनि औरतुनि ऐं ॿारनि खे मुफ़्त चकास इलाज ऐं दवाऊं फ़राहम करण लाइ मुफ़्त मोबाइल मेडिकल कैंप लगाई वई, जंहिंमें डॉक्टरनि जी टीम सवें औरतुनि मर्दनि ऐं ॿारनि खे चकासे खेनि मुख़्तलिफ़ मर्ज़नि जूं समूरियूं दवाऊं फ़राहम कयूं। जॾहिं त कैंप में मलेरिया शुगर समेत ॿियनि बीमारियुनि जूं टेस्टूं पिणु मुफ़्त कयूं वयूं। उन मौक़े ते हाफ़िज़ मोहम्मद याकूब मंगी, हाफ़िज़ मंसूर अबड़ो ऐं जुनैद अकबर अबड़ो चयो त अल ख़िदमत फाउंडेशन जमायत इस्लामी जी निज फलाही तंज़ीम आहे जेका समूरे मुल्क अंदरि बिना कंहिं फ़र्क़ जे इंसानियत जी ख़िदमत करे थी। अॼु जे महांगाई जे दौर में माण्हुनि खे घर वेठे मुफ़्त इलाज फ़राहम करणु असांजी अवलीन तरजीह आहे। अल ख़िदमत फाउंडेशन पारां ॻोठ थेड़ी आशिम में गरीब मिसकीन माण्हुनि खे मुकमिल मुफ़्त इलाज जी सहूलियत फ़राहम करण लाइ मुफ़्त मोबाइल मेडिकल कैंप लगाई वई आहे, जंहिंमें सवें औरतुनि मर्दनि ऐं ॿारनि जी मुफ़्त चकास करे खेनि मलेरिया बुखार खंघि ज़ुकाम ऐं ॿियनि वायरस वारनि बीमारियुनि खां बचाव जूं मुकमिल दवाऊं फ़राहम कयूं वयूं आहिनि। जॾहिं त मलेरिया शुगर समेत ॿियनि बीमारियुनि जूं टेस्टूं ऐं अल्ट्रासाउंड पिणु कया विया आहिनि। फ्री मेडिकल कैंप मां सवें माण्हुनि मुफ़्त दवाऊं वठी फ़ाइदो हासिल कयो आहे। अॻिते बि बग़ैर कंहिं फ़र्क़ जे इंसानियत जी ख़िदमत जारी रखी वेंदी। फ्री मेडिकल कैंप में फलाही तंज़ीम सेस जे नुमाइंदनि ऐं ॻोठाणनि ज़ुबैर अहमद तुनियो, बख़्शल ख़ान ख़ासकेली, कामरान तुनियो, सरताज अहमद तुनियो ऐं ॿियनि पिणु ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं।